अस्सलामुअलैकुम, मैं सलाउद्दीन हमारे सीरियल सिंधी थॉट्स क्लास नंबर 45। अॼु असांजो टॉपिक इंतहाई इंटरेस्टिंग ऐं नओं आहे, उहो आहे अलजिब्रा। हिन वीडियो लेक्चर जे अंदरि असीं अलजिब्रा जो जेको डेफिनेशन आहे सिंपल उहो पढ़ंदासीं, कॉन्सेप्ट पढ़ंदासीं ऐं हिकु अधु अहम टॉपिक्स के जेके इंट्रोडक्शन में यानी अलजिब्रा के स्टार्ट करण खां अॻु में ज़रूरी आहिनि उहे डिस्कस कंदासीं। सोचो त स्टार्ट कयूं था पंहिंजे क्लास खे। हाणे सभ खां पहिरियां हिकिड़ी नंढी डेफिनेशन आहे ॿिनि लाइनुनि जी, उनखे असां पढ़ंदासीं त अलजिब्रा जो कमु छा आहे। मां अगरि ईअं खणी चवां त अलजिब्रा हिकु मुस्लमान साइंसदान जो वॾे में वॾो शाहकारु हुयो। अलजिब्रा जो अचणु यानी इलाहियुनि वॾनि मसइलनि जो हल आहे। अलजिब्रा जो जेको इस्तेमालु आहे, अलजिब्रा जे अंदरि जेके असां फार्मूला इक्वेशन्स पढ़ंदा आहियूं उहे वॾनि वॾनि मसइलनि जो हिकिड़ो सिंपल हल हूंदियूं आहिनि। यानी अलजिब्रा जो वाइटल रोल आहे जेके असां मैथमेटिक्स में इस्तेमालु कंदा आहियूं, पढ़ंदा आहियूं। ऐं 9th मैट्रिक में, फर्स्ट ईयर इंटर में अलजिब्रा हिकिड़ो रूट टॉपिक आहे। तंहिंजे करे मां तव्हां सभिनी खे गुज़ारिश कंदुमि त अलजिब्रा खे स्टेप बाय स्टेप सम्झण जी कोशिशि कजो त जीअं तव्हांखे आसानी थिए। जीअं त मां तव्हांखे चयुमि त वॾा वॾा जेके फार्मूला इक्वेशन्स आहिनि उहे असांखे हिकिड़ी अहिड़ी ठहियल ठुकियल प्लेट ॾिनी वई आहे अलजिब्रा में, जिन खे असां सिर्फ़ु हुनजा वैल्यूज़ पुट करे असां वॾा मसइला हल करे सघूं था। उहो कीअं, उहो इंशाअल्लाह ईंदड़ क्लासनि जे अंदरि असां ज़रूरु उनखे डिस्कस कंदासीं, पर हिन वीडियो जे अंदरि असां हुन सिंपल एंड बेसिक कंसेप्ट खे डिस्कस कंदासीं। ओके, सो मां तव्हांजे साम्हूं लिखियो आहे त द टर्म अलजिब्रा इज़ एन एक्सटेंशन ऑफ अर्थमेटिक। सभ खां पहिरियां त जेको अलजिब्रा आहे उहो एक्सटेंशन आहे अर्थमेटिक जो। अर्थमेटिक बेसिक अर्थमेटिक छा आहे? बेसिक अर्थमेटिक असां जीअं चऊं त जोड़ कट ज़रब वंड, इनखे चइबो आहे बेसिक अर्थमेटिक, जंहिंजे अंदरि इहे शयूं नंढियूं नंढियूं पढ़ाई वेंदियूं आहिनि। ॿी फाइनेंशियल अर्थमेटिक आहे जंहिंजे अंदरि परसेंटेज पढ़ाई वेंदी आहे। ॿियूं खोड़ सारियूं टैक्सिस, डिस्काउंट, प्रॉफिट लॉस पढ़ायो वेंदो आहे हुनजे अंदरि असांखे। त ही उनजो एक्सटेंशन आहे, यानी अलजिब्रा एक्सटेंशन आहे कंहिंजो? अर्थमेटिक जो। अच्छा, जंहिंजे अंदरि इन विच लेटर्स आर सिम्बल्स रिप्लेस द नंबर ऑफ क्वांटिटीज़, जंहिंजे अंदरि हिकिड़ा जेको आहे जेके लेटर हूंदा आहिनि या सिम्बल्स हूंदियूं आहिनि उहे रिप्लेस कंदियूं आहिनि नंबरनि खे। हिकिड़ो हिन में मज़ा या ॾाढो लतीफ़ो बि ॿुधाईंदा आहिनि त हिकिड़ो मैथ जो उस्ताद मानी खाई रहियो हुयो त उनखे मतिलबु बोर्ड कोन हुयो ऐं उहो छा पियो करे, गिरहं पटे पियो ऐं उन प्लेट में हीअं करे खाए पियो। त शागिर्द नंढो साईं प्लेट में कुझु बि न आहे, चई इहा मुंहिंजी एग्स आहे ऐं मां हिनखे सपोज़ कयो आहे त इहा मुर्गीअ जी भाॼी आहे ऐं मां हुन मुर्गीअ जी भाॼीअ सां मानी थो खावां। सो अलजिब्रा जे अंदरि बि वेरिएबल्स इस्तेमालु थींदा आहिनि, उन जे करे सिर्फ़ु त जीअं असां कंहिं अंग खे सपोज़ करे सघूं। हाणे इहा जेका मां ॻाल्हि कयां थो तव्हांखे थोरो अॻिते इन ई मिसाल में तव्हांखे सम्झ में अची वेंदी आहे। कहिड़ी? त चए थो बिस्मा हैज़ 5 टॉफ़ीज़। बिस्मा खे 5 टॉफ़ीज़ हुयूं इन प्लेट में। इन हफ़ीज़ा हैज़ सम टॉफ़ीज़ इन हर पर्स। हाणे ॾिसो, असांखे बिस्मा जे नंबर जी त ख़बर पइजी वई त हुनखे टॉफ़ीज़ केतिरियूं, त असां लिखंदासीं 5। अच्छा, इन सां गॾायूं था त हफ़ीज़ा खे घणियूं टॉफ़ीज़ हुयूं, यानी घणा ख़तमु थिया हुया हुनखे, उन लाइ चए थो सम, कुझु हुया। हाणे ॾिसो तव्हां हिते त असांखे इहो नंबर न आहे मिलियल। जॾहिं असांखे नंबर न आहे मिलियल त असां इन जॻह ते जेको हो टीचर बोर्ड पियो सम्झे हुन प्लेट खे, असां हिते एक्स रखंदासीं। हाणे हीअ जेका एक्स आहे, असां सपोज़ कयो आहे त एक्स हिकिड़ो वैल्यू आहे कंहिंजो? हफ़ीज़ा जे टॉफ़ीज़ जो। अञा मां तव्हांखे सुहिणो मिसाल ॾियां हिकिड़ो अञा अॻिते। मिसाल कीअं? अगरि मां 5 सां एक्स जोड़ कयां थो त जवाबु बीहे थो 7। ॿुधायो त हिन एक्स जी जॻह ते कहिड़ो अंग आहे? तव्हां चवंदो सर ज़ाहिरी ॻाल्हि आहे, 5 सां असां 2 जोड़ कंदासीं त असांखे 7 जवाबु मिलंदो। याने जेका इहा हिते एक्स आहे, जीअं हुन एक्स यानी हुन भाॼीअ खे मुर्गीअ जी भाॼी करे, माना हिकु ख़ाली प्लेट खे मुर्गीअ जी भाॼी तसवुरु कयो, इते ई असां हिन एक्स खे हाणे तसवुरु कंदासीं त इहे 2 लिखियलु आहिनि, यानी असांखे एक्स जे वैल्यू जी ख़बर पइजी वई। अच्छा, ॿी ॻाल्हि इहा त हिननि जेके असां सिम्बल या लेटर चवंदा आहिनि, इन्हनि खे चइबो आहे वेरिएबल। लफ़्ज़ हिन खे छा चइबो आहे? जेका असां ABC नंढी इस्तेमालु कंदा आहियूं हिते, ख़ासि करे अलजिब्रा में जेके असांखे मतिलबु वेरिएबल्स यूज़ थींदा आहिनि उहे ABC जा अखर ई इस्तेमालु थींदा आहिनि, पर नंढी ABC जा अखर इस्तेमालु थींदा आहिनि ऐं असां हुनखे चवंदा आहियूं वेरिएबल। हाणे वेरिएबल लफ़्ज़ जी माना छा आहे? चेंज थींदड़। चेंज थींदड़ माना कीअं ॿुधायां थो तव्हांखे। हिते ॾिठो तव्हां त एक्स जो वैल्यू छा आहे? 2। अच्छा, हाणे तव्हां ॾिसो 6 + x = 10। अगरि असां 6 सां कोई बि अंग जोड़ कयूं था, कोई बि अंग जोड़ कयूं था त जवाबु असांखे मिले थो 10। ॿुधायो त 6 सां कहिड़ो अंग जोड़ थियल आहे? त ॾिसो तव्हां चवंदो सर 6 सां 4 जोड़ थियल आहे,
यानी हिते x जो वैल्यू थी 4, हिते x जो वैल्यू थी 2। सो वेरिएबल जी माना छा थी? चेंज थींदड़। ऐं अलजेब्रा में इस्तेमालु थींदा आहिनि वेरिएबल्स, सिंबल्स इस्तेमालु थींदियूं आहिनि, अल्फ़ाबेट या लेटर्स इस्तेमालु थींदा आहिनि। ऐं अलजेब्रा में इहा गेम हूंदी आहे वेरिएबल्स जी, निशाननि जी। ऐं असांखे सम्झण जे लाइ हीउ रोड मैप ज़रूरु वठिणो पवंदो त जीअं असां उन तह ताईं पुॼूं त अलजेब्रा आख़िर करे छा थी। ठीकु, त तव्हांखे छा ॿुधायो मां त हिते वेरिएबल इस्तेमालु थींदा आहिनि, ठीकु आहे, ऐं रिप्लेस कंदा आहिनि क्वांटिटी खे। तव्हांखे हिकिड़ो लेटर मिलियो या सिंबल मिली, ॾिसो उन छा खे रिप्लेस कयो? नंबर खे। यानी हीअ एक्स छा में रिप्लेस थी वई? छा में मटिजी वई? नंबर में। हीअ एक्स छा में मटिजी वई? नंबर में। यानी अलजेब्रा हिकिड़ो अर्थमेटिक ई आहे, पर उनजो हिकिड़ो एक्सटेंशन आहे जंहिंजे अंदरि असां वेरिएबल इस्तेमालु कंदा आहियूं ऐं असां उनखे नंबर बि लिखंदा आहियूं, निशानियूं बि ॾींदा आहियूं ऐं वेरिएबल्स बि ॾींदा आहियूं। हिन जो इलाही वाइटल रोल आहे अलजेब्रा जो। वंस अगेन आई विल से दैट, त इंशाल्लाह स्टेप बाय स्टेप इनखे ज़रूरु कवर कंदा हलंदासीं। हाणे मां हिकिड़ी ॿी अहम टॉपिक हिते डिस्कस करण वारो आहियां, सोचो त उनखे डिस्कस कयूं था। हाणे तव्हांजे साम्हूं मां 2x² लिखियो आहे। सफ़ा बुनियाद खां ॻाल्हि खणां थो, असां उनखे डिस्कस कंदासीं। त ॾिसो हिन जे अंदरि 1 2 3 शयूं इस्तेमालु थियल आहिनि। इन्हनि टिनी शयुनि जा पंहिंजे नोट कॉपी ते नाला लिखी छॾियो त हिन खे चइबो आहे कॉन्स्टेंट। हिन अंग खे हिते मतिलबु एक्स आहे, हिन खे चइबो आहे वेरिएबल। ऐं ॾिसो नंढी ABC जो अखर आहे। हिन खे चइबो आहे पावर। कॉन्स्टेंट जी माना आहे मुस्तक़िल, अनचेंजेबल, यानी अहिड़ो अंग, अहिड़ी शइ जेका तब्दील न थिए। यानी कुझु शयूं असांजे लाइफ में बि कॉन्स्टेंट हूंदियूं आहिनि जेके हुजणु न घुरिजनि। ठीकु आहे, सो असांजो ही उहो कॉन्स्टेंट आहे जेको चेंज न थींदो। कीअं चेंज न थींदो? उहो ईअं ॿ ई रहंदा। यानी तव्हां किथे बि रखो, कीअं बि इस्तेमालु कयो, छड़ो हिकु न ॾिजो त 12 थी वेंदा। माना ॿिनि जो जेको वैल्यू आहे न इट सेल्फ उहो 2 ई हूंदो। सो इनखे असां चवंदा आहियूं कॉन्स्टेंट, यानी अहिड़ी शइ जेका तब्दील न थिए, हिन जो वैल्यू तब्दील न थींदो। या ईअं खणी चवां, हिन जॻह ते हे लफ़्ज़ इस्तेमालु करणु मूंखे ज़रूरी आहे, उहो कहिड़ो? त वैल्यू। यानी ही हिन शइ जो, कॉन्स्टेंट शइ जो वैल्यू तब्दील न आहे थींदो। अच्छा, वेरिएबल वेरिएशन आहे, वेरी लफ़्ज़ मां वरितल आहे, यानी इहो चेंजेबल आहे, यानी हीउ तब्दील थी वेंदो आहे। कीअं तब्दील थींदो आहे? जे मां तव्हांखे घणे उन हफ़ीज़ा जे टॉफ़ीज़ महिल हिकिड़ो मिसाल ॾिनमि त 5 + x = 7, त किथे थी वियो x 2। वरी अगरि चऊं 6 + x = 10, त x थी वियो 4। यानी ॾिसो जेको ही वेरिएबल आहे इहो तब्दील थींदो रहंदो आहे। उनखां पोइ जेको ही पावर आहे, इन पावर जो मतिलबु छा आहे? त जेको इन जे हेठो अंग आहे इहो ओतिरा दफ़ा पाण में ज़रब थियल आहे। हाणे ॿी तव्हांखे हिकिड़ी मां ॻाल्हि ॿुधायां त अगरि मां हीअं थो लिखां x², त हिन खे चइबो आहे बेस, हिन खे चइबो आहे पावर। यानी उहो वेरिएबल त आहे ई आहे, पर हिन खे बेस बि चइबो आहे। अञा मां तव्हांखे थोरो खोले सम्झायां। 4², यानी हिन जो बेस छा आहे? 4 ऐं पावर 2। इन पावर जो मतिलबु हूंदो आहे त जंहिं अंग जे मथां आहे या जंहिं वेरिएबल जे मथां आहे उहो पाण में ओतिरा दफ़ा ज़रब थियल आहे। मिसाल कीअं? चेन जे मथां स्क्वायर आहे न। अगरि मां x जो वैल्यू 4 थो सपोज़ कयां त चेन जे मथां 2 ॾिनल आहे, त इन जो मतिलबु छा आहे? त 4 यानी जेको बेस आहे उहो पाण में 2 दफ़ा ज़रब थियल आहे। उहो यानी पावर जो मतिलबु आहे ओतिरा दफ़ा। अगरि मां हिते लिखां थो 4⁻3, हाणे असांखे ख़बर पई त पावर जो मतिलबु छा आहे? त जेतिरा दफ़ा कंहिं बेस जे मथां या कंहिं अंग जे मथां आयो आहे ओतिरा दफ़ा उनखे खोलियो ऐं पोइ ज़रब कयो। यानी तव्हां हीअं बि चौंक 8 न कंदव, तव्हांखे 4 चौंक 16 करिणो आहे। ऐं ॿियो असांजो, छो त हिन ई कोर्स जे अंदरि हिकिड़ो टॉपिक आहे स्क्वायर रूट, स्क्वायर्स, इंशाल्लाह उहे बि असां अॻिते पढ़ंदासीं। ॾाढा इंट्रस्टिंग टॉपिक हाणे अचनि पिया या हलनि पिया, तव्हांखे ॾाढो मज़ो अचण वारो आहे अॻिते बि। सो हाणे मूंखे उमेदु आहे त जेका हीअ नंढड़ी मूं कुझु नंढड़ियूं पॉइंट्स धार कयूं आहिनि त तव्हांखे सम्झ में अची वई हूंदियूं त हे कॉन्स्टेंट आहे, हिन खे चइबो आहे, हिन खे वेरिएबल चइबो आहे, हिन खे पावर चइबो आहे। पावर जो मतिलबु हूंदो आहे त जेतिरा दफ़ा उहो अंगु आयल आहे बेस ओतिरा दफ़ा पाण में ज़रब थियल आहे। हाणे तव्हांखे हिन एक्सरसाइज़ जे अंदरि जिते तव्हां 6th क्लास में या 7th में तव्हां अलजेब्रा जो बेस खे खणंदव, अगरि तव्हां हुनखे ॾिसंदव त तव्हांखे चवंदा त सुञाणो हिन मां कॉन्स्टेंट कहिड़ो आहे, सुञाणो हिन मां वेरिएबल कहिड़ो आहे, सुञाणो हिन मां पावर कहिड़ो आहे। सो असां ॾिठोसीं त कॉन्स्टेंट छा आहे, वेरिएबल छा आहे ऐं पावर छा आहे। हाणे अॼु जे हिन समूरे लेक्चर जे अंदरि छा अलजेब्रा स्टार्ट थी आहे? न,
अञा अलजेब्रा जी ए बि स्टार्ट न आहे थी, यानी असां इन जो मतिलबु ई न आहे त ॾुखी आहे, माना अञा कुझु शुरू ई न आहे थियो। बसि असां छा था कयूं, कोशिशि कंदो आहियां मां बेसिक जे अंदरि त शयुनि खे थोरो थोरो करे असां विरायूं, पोइ अॻिते हली उन्हनि खे मिलायूं त जीअं असांखे आसानी थिए। हिन वीडियो लेक्चर जे अंदरि सिर्फ़ु एतिरो ई हुयो त अलजेब्रा जे बुनियादनि खे, उनजे कॉन्सेप्ट्स खे ऐं नंढे पावर, कांस्टेंट एंड वेरिएबल मां आशना थियूं। उमेदु आहे त तव्हांखे खोड़ सारियूं शयूं नयूं सम्झ में आई हूंदियूं। वरी मिलंदासीं नई क्लास में, तेसिताईं गॾु हुजो। सिंधी थाट्स सां। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह।